बहराम मामावन सादिक खुसो जी ख़बर मूजिब बहराम प्रेस क्लब जो सीनियर सहाफ़ी सदोरो ख़ान उर्फ़ रिजब अली मंगसी 55 साल जी ॼमार में कराची जी अस्पताल में लाॾाणो करे वियो। वो शुगर ऐं फ़ालिज जी बीमारियुनि में मुब्तला हुयो। वफ़ात जी ख़बर ते हाकिम अली शाह शहर जा कारोबार बंदि थी विया। प्रेस क्लब पारां 3 ॾींहं जे सोग जो ऐलान कयो वियो आहे। जनाज़े निमाज़ में सियासी समाजी अॻुवाननि ऐं सहाफ़ियुनि वॾे अंग में शिरकत कई, जंहिं बाद खेसि अबाणे कब्रिस्तान ॻोठ कुंडी मंगसी में दफ़नायो वियो। वारसनि सां ताज़ियत लाइ तॾो ग़रीबाबाद मोहल्ले में विछायो वियो आहे। नाज़रीन, बहराम प्रेस क्लब जो सीनियर सहाफ़ी सदोरो ख़ान उर्फ़ रिजब अली मंगसी 55 सालनि जी ॼमार में कराची जी अस्पताल में लाॾाणो करे वियो।